साथियों, आवाजो दोस्त मुनवर अली लांगा, मुझा खूबसूरत प्यारा दोस्तों, जिते भी जो आबाद हो जो खुश हो जो। साथियों, अज पान गाल बोल कंदासी तो अज जे जदीद दौर में इंसान के हर किस्म की सहूलत है, हर किस्म की फैसिलिटीज़ आहिनि। तमाम जदीद दौर में तमाम घणियों सहूलतूं शयूं आसानियों हुजण के बावजूद भी अज जो इंसान तमाम घणो परेशान है, डिप्रेशन में है, तमाम घणन मसलन में है, जैसे करे वो इंसान बीमार रहे तो, सोचे तो, जिंदगी जो वो मज़ो नथो वठी सके जेतिरो उनके जिंदगी में मज़ो वठण घुर्जे। सो उन जो हिकिड़ो सबब इहो भी है तो अज जे दौर में इंसान फितरत का परे है, नेचर का परे है। तमाम सादियों आसान शयूं इंसान वटि आहिनि जंहिंखे वो इंजॉय करे सके तो, ज़िंदगी के खूबसूरत करे सके तो, ज़िंदगी जो मज़ो वठी सके तो, पर उनका अणजाण है। वो पंहिंजे माना रोज़मर्रा की ज़िंदगी में एतिरो त मसरूफ़ है, एतिरो त गुम है, एतिरो त माना हू शयूं नथो ॾिसे जो हू ज़िंदगी जी खूबसूरती ऐं मज़ो नथो वठी सघे। हाणे ॾिसो न, तव्हां ॿाराड़ी में वञो, तव्हां माना जेके फ़सुल आहिनि, जेके बाग़ आहिनि, तव्हां उते घुमो, उते ॾिसो त केॾो माना हिकिड़ो कुदरत जो निज़ारो आहे, हिकिड़ी सावक आहे, हिकिड़ो पंहिंजी उन शइ जो मज़ो आहे। जेकॾहिं को बाग़ आहे त उन्हनि सभिनी सावक जो बि हिकिड़ो मज़ो आहे। ॾिसो न, कुदरत जे हर रंग जे अंदरि हिकिड़ी माना नेमत रखियल आहे। जेको ग्रीन रंग आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, उन जो हिकिड़ो पंहिंजो कमाल आहे। हीअ जेके 7 रंग आहिनि न कुदरत जा, उन हर रंग जे अंदरि हिकिड़ी एनर्जी, हिकिड़ी ताक़त आहे, उन जो हिकिड़ो मक़सदु आहे। सो ॾिसो, कुदरत असांखे तमामु घणो जेको सो रंग फ़सुल जी सूरत में ॾिए थी, उहो साओ रंग ॾिए थी। साए रंग जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। सो पाण खे जेके मुख़्तलिफ़ जायूं आहिनि, मिसाल समुंड जो किनारो हुजे, को दरिया जो किनारो हुजे, को बाग़ हुजे, का मुख़्तलिफ़ जेके नेचुरल शयूं आहिनि उनखे बि टाइम ॾियणु घुरिजे, उन्हनि खे बि इंजॉय करणु घुरिजे। ॾिसो, तव्हां जेकॾहिं नेचर खे वेझा थींदो, हिननि शयुनि जो मज़ो वठंदो, त तव्हांखे जेको सुकून ऐं मज़ो ईंदो उहो तव्हां शायदि किरोड़नि में बि नथा वठी सघो। इन जे करे तव्हां बजाए जो वॾो पैसो डॉक्टरनि जे पोयां ख़र्चु कयो या ॿियनि शयुनि में ख़र्चु कयो, खाइण पीअण बि सुठी ॻाल्हि आहे, पर खाइण पीअण ते तमामु वॾा पैसा ख़र्चु करण जे बजाए माण्हू फ्रूट खाए ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ जेके वेझियूं शयूं हुजनि, जेके आसान शयूं हुजनि, उन्हनि खे विज़िट कजे, उन्हनि खे ॾिसिजे, उन्हनि खे घुमिजे, उन्हनि जो मज़ो वठिजे, उन्हनि माण्हुनि सां वेहिजे, उन्हनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधिजनि, उन्हनि माण्हुनि सां भाकुर पाइजे, उन्हनि माण्हुनि सां ॿनी ते वेही जेको सो सलेमेनी चांहि ठाहे पीअजे, उन जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। यार ॻाल्हि ॿुधो न, त जदीद माना कहिड़ी बि शइ हुजे पर उहा नकुल आहे। असुल जेका शइ आहे, जेका कुदरत जी जेके जबल हुजनि, के वण हुजनि, या को समुंड जो किनारो हुजे, या ॿियूं जेके बि नेचुरल शयूं हुजनि, भले माना ख़ाली तव्हां वारी ॾिसो न तर, माना उन जी बि हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, उन जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, उन जो बि हिकिड़ो पंहिंजो रंग आहे। जेका यार कुदरत जेका शइ ठाही आहे न, तो पाण किरोड़े रुपया ख़र्च करे बि उन जे मुक़ाबले में का शइ नथा आणे सघूं। सो हिननि शयुनि खे घुमणु घुरिजे, आउटिंग करणु घुरिजे। सिंपल मुंहिंजो इहो ई आहे त जेके बि तव्हांखे अहिड़ियूं क़िस्म जूं पॉइंट्स, अहिड़ियूं जॻहियूं जेके आसान माण्हू वञी सघे, उन्हनि खे ज़रूरु घुमणु घुरिजे, उते ॾिसणु घुरिजे ऐं उन्हनि शयुनि खे इंजॉय करणु घुरिजे। ठीकु आहे दोस्तो, वॾी महिरबानी, थैंक यू, आबाद हुजो।